सिंध में थींदड़ शादियुनि में जेके रीतूं ऐं रस्मूं अदा कयूं वञनि थियूं उहे दुनिया जे कंहिं बि क़ौम वटि न आहिनि ऐं न वरी उहे शादियुनि जा लोकगीत ऐं सेरा आहिनि जिन जे वॼण ऐं साज़नि ते दिलि न चाहींदे बि माण्हूअ खे झूमरियूं पाइण ते मजबूर करे छॾनि था। सिंध अंदरि शादी जी तारीख़ पकी करण खां पोइ घोट ऐं कुंवार ॿिन्ही जे घरनि अंदरि रस्मुनि जो सिलसिलो शुरू थी वञे थो। ॾिसो न, सिंध जेके आहे हिकिड़ी तमामु तहज़ीब तमंदन जे हवाले सां तमामु हिकिड़ी रिच हिकिड़ी असांजी हिस्ट्री आहे सिंधियुनि जी। ऐं सिंधियुनि जूं शादियूं जेके आहिनि, आउं चवां थो दुनिया में किथे बि अहिड़ियूं शादियूं न हूंदियूं रीतियुनि रस्मनि जे हवाले सां। ऐं हिन शादियुनि में मोहबत ऐं कल्चर ऐं तमंदन ऐं तहज़ीब खे जेको वर्जायो वेंदो आहे। वरी ॻाल्हि इहा आहे त असां वटि शादी जा ॾींहं ॿधा वेंदा आहिनि त पोइ उन खां पोइ कुंवार ऐं घोट हिक ॿिए जो मुंहुं न ॾिसंदा आहिनि। शादी जी तारीख़ पकी थियण खां पोइ रस्मुनि तौरु घोट ऐं कुंवार खे हथनि ऐं पेरनि ते मेहंदी रखण खां शुरूआति कई वञे थी। ऐं कुंवार खे 7 ॾींहंनि ताईं वनवा में घर जे हिकु कुंड अंदरि विहारियो वञे थो जिथे मुख़्तलिफ़ जड़ियुनि ॿूटियुनि सां तयारु थियल हिकु क्रीम नुमा रॿ तयारु कई वञे थी जंहिंखे औरतूं आटण जे नाले सां सॾनि थियूं, जंहिंसां 7 ॾींहंनि ताईं वनवा में वेठल कुंवार खे शादी जे ॾींहं लाइ तयारु कयो वेंदो आहे। भली दुनिया अंदरि हिन वक़्तु जदीद दौर जी तक़ाज़ा तौरु ब्यूटी पार्लरनि ते लखे रुपया ख़र्च करे कुंवार खे तयारु कयो वञे, पर सिंध अंदरि औरतुनि पारां आटण ज़रिए जेको कुंवार जी सूंहं ऐं हुस्न में निखार आंदो वञे थो, उहा सूंहं ऐं निखार कुंवार जे चहिरे ते महीननि ताईं रहे थो। जॾहिं त शादीअ जे ॾींहंनि में दोल वॼाईंदड़ मंगराड़ रोज़ जे बुनियाद ते घोट जे घर दोल वॼाइण लाइ गॾु राति जो ॻोठ जूं औरतूं गॾिजी सिंधी लोकगीत ऐं सेरा चवंदियूं आहिनि। जंहिंसां न रुॻो ख़ुशीअ जो इज़हार थिए थो पर ॻोठाणे परसकून माहौल खे 4 चंड लॻी वञनि था। शादी जे हलंदड़ उन रस्मुनि में घोट ऐं कुंवार खे शादी जे ॾींहुं तयारु करण खां पोइ खेनि सुठी ऐं सुहिणी सेज ते लाऊं ॾियण दौरान चांवरनि सां गॾु खीर में हथ विझराइण जहिड़ियुनि रस्मुनि सां गॾु ॿियूं मुख़्तलिफ़ रस्मूं औरतुनि पारां अदा कयूं वञनि थियूं। ऐं घोट खे मोड़ ॿधी हिकु सिंगारियल गाॾी में विहारे सरगस कराइण खां पोइ दोलनि ऐं शरनाइनि सां शादी हाल में आंदो वञे थो, जिथे संदसि दोस्त ऐं अज़ीज़ पैसनि जा हार पाराए नई ज़िंदगी जी शुरूआति जूं मुबारकूं ॾियनि था। शादीअ जे ॿियनि रस्मुनि सां गॾु शादीअ जी ख़ुशीअ में शरीक थींदड़ माण्हुनि लाइ मुख़्तलिफ़ तामनि जो पिणु बंदोबस्तु कयो वञे थो ऐं महिमान नवाज़ी तौरु खेनि इज़त ऐं एतिराम सां मानी खाराए ख़ुशीअ जो इज़हार करण सां गॾु सिंध जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि जूं महफ़िलूं पिणु सजायूं वञनि थियूं। सिंध में थींदड़ शादियुनि जो हिकु निरालो ऐं मुनफ़रद अंदाज़ आहे जेको दुनिया जे कंहिं बि क़ौम वटि न आहे, जंहिंसां न रुॻो घोट ऐं कुंवार जे ख़ानदान खे ख़ुशी मिले थी पर सॼे ॻोठ ऐं परे परे जे मिटनि माइटनि ऐं अज़ीज़नि खे पिणु ख़ुशी मिले थी, जेका ख़ुशी मुनफ़रद माहौल खे जोड़ींदे सभु वेठा विसारे छॾे थी। शादियूं ऐं चवां थो ग़रीब मिसकिन जेके कंगाल माना एतिरे क़दुरु औरतूं आहिनि उन्हनि खे बि ख़ुशी मिले थी, पेनुअनि खे मिले थी, उनखे पैसा मिलनि था। असां वटि हिकिड़ी ॾाढी सुठी ॿी रवायत आहे त पैसे जी घोर असीं कंदा आहियूं। घोट जे मथां कुंवार जे मथां असीं पैसा उछलींदा आहियूं। मंगराड़ जेके दोल वॼाइनि केतिरा ॾींहं उहे माना औरतूं सहरा चवंदियूं आहिनि। अक्सर महीनो त आउं सुञां थो त सहरा हलंदा आहिनि। जॾहिं शादी जी का ॻाल्हि थींदी आहे त महीनो 2 महीना सहरा हलंदा आहिनि। उते घोट खे महीने खनि ताईं मेहंदी लॻाई वेंदी आहे।